अदा ॻाल्हि दरअसल हीअ आहे त सेवा जी सियासत में लहा ई चढ़ाए ईंदा रहिया आहिनि। कॾहिं का धुर खटियल हूंदी आहे, कॾहिं का धुर खटियल हूंदी आहे। मैदान ख़ाली न हुजणु खपे। हीअ बेसिकली हिकिड़ो भउ आहे। उहो भउ इहो आहे त असांजी कारकर्दगी 0/0 आहे। हाणे सुभाणे माण्हुनि ॾे जो असां वेंदासीं त असांजे मदे मुक़ाबले हिकिड़ो माण्हू आहे। हाणे उन माण्हू खां खटण जे लाइ त असांजी हैसियत आहे कोन हिन वक़्तु, छाकाणि त जेका पोज़ीशन आवाम बि ॾिसे थो, मुलाज़िम बि ॾिसनि था, हर ॻाल्हि महसूसु कनि था पिया। ऐं असां वरी पसे पुर्दा जेको आहे सो एहतजाज हिकिड़ा कयूं, वरी जेको आहे सो माण्हुनि जूं वरी पोस्टिंग ऐं ट्रांसफर्स बि करायूं ऐं उहे कम बि असां पंहिंजे हिसाब सां वठूं। वरी चऊं त एहतजाज VCA ख़िलाफ़ु करिणो आहे, पर नारा असांखे DF साहब जे जेको आहे ख़िलाफ़ु हणाइणा आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे, DF साहब जे जेको आहे अकाउंट में यूनिवर्सिटी जी CMD अकाउंट में मूंखे पाण खे पर्सनल ख़बर आहे त एतिरा ई पैसा ई कोन हुया जेतिरियूं इहे डिमांडूं पिया कनि। ॿी ॻाल्हि इहा हुई त हिननि हिकिड़े मुलाज़िम जो रखियो त हीउ बीमार आहे, हिनखे DF इलाज लाइ पैसा नथो ॾिए। बाबा ठीकु आहे, भला सेवा जो अकाउंट बि त आहे न। उहो छा रुॻो जेको आहे घुमण लाइ, गश्त करण लाइ, लाड़काणे नवाबशाही खिरपुर वञण लाइ उहे पैसा थोरे आहिनि। तव्हां एमरजेंसी में उन मां कुझु पैसा कढी कंहिं मुलाज़िम जो इलाजु करायो, पोइ हॉस्पिटल खां बिल वठी यूनिवर्सिटी खां रीइंबर्समेंट कराए खणिजो। बाक़ी रहियो सुवाल गुलाम नबी भलाईअ जो, उहो त मूंखे सिधी सही ॻाल्हि इहा ई थी लॻे त हिननि खे भउ आहे। तंहिं करे इहे मैदान में हुजे ई न त पोइ जीअं असां जेको आहे सो आराम सां वरी बि खटे वञूं। बाक़ी मुंहिंजी राय इहा आहे। बाक़ी हाणे भाऊ हसन मूंखां वॾो बि आहे। सही था चओ तव्हां। मां त इहो चवंदुसि त जेतिरो असां सम्झूं था सेवा जी सियासत खे, बहाल त आहे। बाक़ी हाणे इख़लाक़ी तौर ते हिननि दोस्तनि खे जेको आहे सो बहाल करण जो ऐलान करिणो आहे। बाक़ी हाणे बाहिराज़ हिकिड़ो रजिस्टर अथॉरिटी छा चइबो आहे हिनखे, आइन आहे असां वटि सेवा जो। जेकॾहिं कुझु बि करिणो आहे त उन में दर्ज थियल आहे, उन तरीक़ेकार मुताबिक़ करिणो आहे। उन में त क्लियर कट लिखियो पियो आहे त जेकॾहिं तव्हांखे कंहिंजी मेंबरशिप रद्द करणी आहे, 2-3 शयूं आहिनि उन में। कंहिंजी फीस नथो पियारे त उनजे लाइ उनखे हिकिड़ा टेन्योर ट्रैक ते माना उनखे सिस्टम खे हलाइणो आहे। उन में तव्हांखे उनखे शोकास ॾियणो आहे, महीनो, वरी ॿियो महीनो, वरी टियों महीनो। उनखां पोइ तव्हां उनखे खणी ईंदो जनरल बॉडी में। अच्छा, उन में वरी ॿियो बि उन आइन में क्लियर कट लिखियलु आहे त जेकॾहिं कंहिंजी मेंबरशिप रद्द करणी आहे, जेकॾहिं उनजी का अहिड़ियूं को तंज़ीम जे ख़िलाफ़ थियूं लॻनि या ॿियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं थियनि, जेकॾहिं ज़रूरी थो सम्झे त एग्ज़ेक्टिव काउंसिल या कारोबारी कमेटी को फ़ैसिलो कंदी त उनजी मंज़ूरी जेका आहे सा जनरल बॉडी मां वठी बि 2/3 मेजॉरिटी में, माना 1000 मां घटि में घटि 664 वोट उनजी फेवर में अचनि फ़ैसिले में। अच्छा, उनखां पहिरीं उहा एजेंडा 15 ॾींहं पहिरीं नोटिस बोर्ड ते सेवा ऑफिस में लॻाइणी आहे ऐं माण्हुनि खे में उहो शइ जेका आहे सा सर्कुलेट करणी आहे। ऐं उनखां बाद में उन फ़र्द खे बि उन में ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियणो आहे जनरल बॉडी इजलास में। उनखां पोइ रद्द कयो आहे। हिते अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे थियल हरू भरू ज़िद। तंहिंखां पोइ फेडरेशन जा दोस्त आहिनि काफ़ी जेके आहिनि से उन में पढ़िया लिखिया ऐं सरगर्म दोस्त आहिनि उतां जी यूनिवर्सिटियुनि जे हिसाब सां। पर हिते हिकिड़ो जेको मुआहिदो जंहिंखे चवंदा आहिनि ज़ाब्ता इख़लाक़, उहो ख़ुदि आइन में लिखियलु आहे त बाबा जेकॾहिं इलेक्शन कंडक्ट करणी आहे त हिकिड़ो बाहिमी रज़ामंदी सां हिकिड़ो ज़ाब्ता इख़लाक़ ठाहींदी इलेक्शन कमीशन, जेका इलेक्शन कराईंदी। हिन भेरे उनखे हिकिड़ो नओं रंग ॾेई एफिडेविट जो ॼण को हिते प्लाटनि जो सौदो बि थो थिए ऐं उनजो हिकिड़ो जेको अरसो आहे उहो सिर्फ़ु इलेक्शन पीरियड ताईं हुजणु खपे। हिते उन एॾियूं कुझु शयूं उन में कयूं अथनि जंहिंमें हाणे कुझु मामला थिया आहिनि त उहे बि उन में अची था सघनि उनजी ज़द में। पर मां नामुनासिब मुलाज़िम सियासत आहे, उन में खुलियल हिकिड़ो हुजणु खपे, खुली किताब वांगुरु हुजणु खपे। पंहिंजो पाण खे कॉम्पिटिशन पाण खे पेश कजे, उन में पंहिंजी कारकर्दगी पेश कजे। बाक़ी हाणे गुलाम नबी भलाई साहिब जा असां बिल्कुलु सपोर्टर आहियूं, पर उनजे उसूल जी बुनियाद ते उनजा सपोर्टर आहियूं। इन अंधे घोड़े ते असां बि सवार न आहियूं। ऐं जेकॾहिं उहो ग़लति हूंदो त उनखे ग़लति चइबो, पर हिन मामले में त 100% गुलाम नबी भलाई सही आहे। ऐं हिते बायलास खे इम्प्लीमेंटेशन करण जे लाइ ख़ुदि सदर ऐं जनरल सेक्रेटरी हिते जेको आहे सो नाकामयाब आहिनि। उन्हनि पंहिंजे बायलास खे जेको आहे सो हिते इम्प्लीमेंट कोन करायो आहे
ऐं उन्हनि खे फ़र्ज़ु आहे त जल्दी जल्दी पंहिंजे हिन फ़ैसिले खे वापसि वठनि। बाक़ी नेक्स्ट इलेक्शन में कंहिंखे चवण जी ज़रूरत पेश कोन ईंदी त हिनखे बहाल कयो, ऑटोमेटिकली बहाल आहे, न त हीअ इलेक्शनूं अॻिते वञी असां मुलाज़िमनि जे लाइ जेको प्रोसेस जेको थिए पियो मुंहिंजे जो शिकार उन में नुक़सानु थींदो असां मुलाज़िमनि जो थींदो। हीअ को वॾी का सियासत कान्हे, वेलफेयर सियासत आहे, हिकिड़ी माना वेलफेयर जो कमु आहे। उन खे खणी हिकिड़ो माना हिकिड़ो ज़ाती दुश्मनियूं इहो शयूं वरी हिकिड़े ग्रुप खे ॿिए ग्रुप खे में अंदरि पेनिट्रेट करे वञणु, पंहिंजे तरफ़ां माण्हू उन्हनि में छॾणु, वरी उन्हनि खे टोड़ाइणु, इहो छा पियो थिए? इहो त ग्रुप ई ग्रुप अंदरि ग्रुप बंदी आहे। पहिरियों दफ़ो गुलाम नबी तव्हांखे सिधो सो चयो अची त बाबा मां तव्हांजी हिमायत थो कयां, तव्हांजी जनरल पार्टी में आहे, ख़ुदि असां इजलास में हुन में शरीक थियासीं, केॾी हुन माण्हू जी बेइज़ती कयो तव्हां। ऐं उहो जेको आहे सो माण्हू जी शख़्सियतुनि ते छा ॻाल्हाइजे, उन्हनि माण्हुनि वेठे छा छा रिएक्ट कयो, ईअं कबो आहे, ईअं तंज़ीमूं हलंदियूं। असां पढ़ियल लिखियल माण्हू हुन जो हिसो आहियूं, सुभाणे ॾिसण वारा छा चवंदा, हिते त ॼटनि सिंधु यूनिवर्सिटी जे इदारे जा असां मुलाज़िम आहियूं, असांजो हिकिड़ो रोल मिसाली हुजे, असांजी अपीयरेंस में हिकिड़ी मिसाली हुजणु खपे। सो गुलाम नबी भलाई जी मेंबरशिप मुंहिंजे नज़र में दोस्तो बहाली आहे हींअर ताईं। जेकॾहिं कोशिशि कजे थी त उहा इख़लाक़ी कोशिशि आहे। एतिरनि मुलाज़िमनि लिखी ॾिनो आहे मोहम्मद अली कांग्रेस जे जेको आहे पैनल खे जेतिरा वोट मिलिया उन्हनि जेतिरियूं त मुलाज़िम रज़ा ख़ुशी सां सहियूं ॾिनियूं आहिनि। त इहो छा आहे, इहो त हिकिड़ो मैंडेट आहे न, उन्हनि खे मान ॾियो, वधीक हाणे छा चइजे।